भारतीय सिंधु सभा भावनगर ऐं भारतीय सिंधु सभा भावनगर महिला विंग गॾोगॾु युवा विंग जे साथ ऐं सहकार सां भावनगर शहर जे नौजवान सिंधी सेवा मंडल ग्राउंड ते वृक्षारोपण कार्यक्रम जो आयोजन कयो वियो। संस्था जे टिन्हिनि पाखुनि जा जेके पदाधिकारी आहिनि ऐं गॾोगॾु नौजवान सिंधी सेवा मंडल जा ट्रस्टी ऐं सेवादारी ख़ासि हिन कार्यक्रम में उपस्थित रहिया ऐं असां सभिनी गॾु थी करे सिंधु नगर जे नौजवान मंडल ग्राउंड ते वृक्षारोपण कार्यक्रम कयोसीं। असां मैसेज ॾिनो होसीं एक पेड़ मां के नाम, माना हिकु वणु पंहिंजे माउ जे नाले सां पाण पोखियूं ऐं ख़ाली पोखियूं न पर गॾोगॾु जतन कयूं, उन वण खे वॾो कयूं, उन में बि पंहिंजो पंहिंजो ध्यानु ॾियूं, योगदान ॾियूं। इन नेमत सां भारतीय सिंधु सभा द्वारा वृक्षारोपण कार्यक्रम जो असां सुठे नमूने आयोजन करे सघियासीं। हिन कार्यक्रम में मंझंदि जो 4 बजे टिन्हिनि पाखुनि जा जेके बि पदाधिकारी आहिनि उहे सभई उपस्थित रहिया। भारतीय सिंधु सभा द्वारा 1 महीने खां वठी अलॻि अलॻि शहरनि में अलॻि अलॻि प्रांतनि में उतां जा जेके भारतीय सिंधु सभा टीम जा पदाधिकारी आहिनि उन्हनि गॾिजी करे हिन कार्यक्रम खे सभिनी शहरनि में हलाइण जी कोशिशि कई आहे ऐं पंहिंजे पंहिंजे शहर में जिते जिते सिंधी विस्तार आहिनि ख़ासि करे उते वृक्षारोपण कार्यक्रम जो आयोजन कयो आहे। उन ई नमूने भावनगर शहर में ख़ासि करे इहो आयोजन असांजी भावनगर जी टीमुनि तरफ़ां कयो वियो। भारत सरकार जेको नारो ॾिनो आहे एक पेड़ मां के नाम, उन नारे खे ध्यान ते रखी करे भारतीय सिंधु सभा जी टिन्हिनि विंगुनि तरफ़ां अॼु जो इहो कार्यक्रम सुठे नमूने आयोजित कयो वियो हो। सभई महिलाऊं, भाउर भेनर, तोड़े अॻुवान इन कार्यक्रम में जेॾी महिल वण पोखण वेठा हुआ तेॾी महिल उन्हनि खे इहो ख़ासि यादि कराए करे कि हिन वण जो पाण जेको वृक्षारोपण करे रहिया आहियूं इहो पंहिंजी पंहिंजी माता जो नालो मन में वठी करे उन जी यादि में पाण इहो वण पोखियूं ऐं ख़ासि करे जेॾी महिल पाण ध्यानु रखी सघूं त इन ॻाल्हि ते ध्यानु ॾियूं ऐं उन वण जो सुठे नमूने जतन थिए अहिड़ी बि कोशिशि कयूं। वणनि सां गॾु गॾु उन जा ट्री गार्ड पिणु सुठे नमूने इम्प्लांट कयासीं जीअं वणनि जो रक्षण थी सघे। भावनगर जे सिंधु नगर विस्तार में आयल नौजवान सिंधी सेवा मंडल जेको ग्राउंड आहे उन ग्राउंड में अॻु में बि अनेक वण पोखियल आहिनि ऐं उते नंढा वॾा ॿार बच्चा तोड़े ख़ासि करे वॾी उमिरि जा बुज़ुर्ग उन विस्तार में उन ग्राउंड ते अची करे वेहंदा आहिनि त उन्हनि खे बि वण जी छांव अॻियां हली करे मिली सघे। त ईअं चई सघिजे कि भारतीय सिंधु सभा तरफ़ां हिकु हीअ प्रवृत्ति ख़ासि करे सिंधी समाज जे लाइ सुठे नमूने अर्पण थी सघे अहिड़ी कोशिशि सां असां इहो कार्य कयोसीं। भारतीय सिंधु सभा ईंदड़ वक़्त में पिणु सिंधी समाज जे लाइ अनेक अलॻि अलॻि प्रवृत्तियूं कंदी रहंदी ऐं असां सभई गॾिजी समाज जे लाइ जेके ज़रूरी प्रवृत्तियूं आहिनि उहे कंदा रहंदासीं। सॼे सिंधी समाज जे साथ ऐं सहकार लाइ असां वरी हिकु दफ़ो सॼे सिंधी समाज जो धन्यवाद कयूं था। जय झूलेलाल, भारत माता की जय।